नबी से हिकिड़ो मिसाल ॾिनो। पाण फरमायूं 4 भाइर हुया, उन्हनि चइनि भाइरनि मां हिकिड़ो भाउ मरे पियो। पंहिंजे वॾे भाउ खे चई, अदा तूं मुंहिंजो वॾो भाउ, मां तुंहिंजी पीउ जेतिरी इज़त कंदोसि, तूं हुकुम कंदे त निमाज़ खे बि पोइते करे तुंहिंजे हुकुम जी तामील कंदोसि। अदा जो मां मरां थो, मरां खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे? वॾे भाउ चयो, अदा तूं मरी वेंदे, मरां खां बाद तुंहिंजे गुस्ल जो इंतज़ाम मां कंदुसि, तुंहिंजे कफन जो इंतज़ाम मां कंदुसि, तुंहिंजे खुशबू जो इंतज़ाम मां कंदुसि, तोखे गुस्ल कराए, कफन पाराए, खुशबू लगाए, कब्रिस्तान जे हवाले कंदुसि। अदा ॿियो मां तुंहिंजो कहिड़ो साथ ॾियां? यार मुंहिंजे वस में ई हुई। बस बस नबी से फरमायो, वरी ॿिए नंबर भाउ खे चई, अदा मां मरां थो, मरण खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे? ॿिए नंबर भाउ चयो, अदा तूं मरी वेंदे, मरण खां बाद तोखे कुल्हे ते खणी कब्रिस्तान ताईं मां पहुचाईंदुसि, कब्र में भी तोखे मां हलाईंदुसि, सामीअ में भी तोखे मां सुम्हारींदुसि, पछाड़ी में मिट्टी जा बुक भरे, कोडर जा लपा भरे, लतुनि सां लटे कब्र जो निशान ठाहे मोटी ईंदुसि। अदा ॿियो मां तुंहिंजो कहिड़ो साथ ॾियां? यार मुंहिंजे वस में इहो ई आहे। बस नबी से फरमायो, वरी 3 नंबर भाउ खे चई, नंढड़े भाउ खे, अदा तूं मुंहिंजो नंढड़ो भाउ, यार मां तुंहिंजो एतिरो ख्याल कोन कयो, छो त नंढे भाउ जो माण्हू एतिरो ख्याल न कंदो आहे। वॾे भाउ चयो ॿिए नंबर भाउ खे कमु, हुन वरी ॿिए खे चयो, उन वरी 3 खे, उन चयो बाबा नंढो तूं आहे, तूं इहो कमु करे। तो नंढो भाउ उथी करे चई, अलाह कुतो करे हा, नंढो भाउ न करे। सभु आर्डर हलंदा नंढे भाउ। तो उन भाउ चयो, दादा तूं नंढड़ो भाउ, यार मां तुंहिंजो ख्याल कोन कयो, पर अॼु मां मरां थो, मरां खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे? उन नंढड़े भाउ चयो, अदा घबरा न, मरां खां बाद कब्र में भी तोसां गॾु सुम्हंदुसि, महशर जे मैदान में भी तुंहिंजो बांह बेली हूंदुसि, पुलसिरात जे रक्त में भी तोसां कुल्लो कुल्ले सां मिलाए करे हलंदुसि। अदा जेसि ताईं जन्नत में न पहुचंदे तेसि ताईं तुंहिंजो साथ न छॾींदुसि। नबी से इहो मिसाल ॾेई फरमायो, ए मुंहिंजा उम्मतीओ, वॾो भाउ अथव तव्हांजो, माल मिल्कियत दुनिया दौलत, इहो तव्हांजो वॾो भाउ अथव। कीअं नबी से मिसाल ॾेई था सघनि? ई माल, ई मिल्कियत, ई दुनिया, ई दौलत, ई बाग, ई बागीचा, ई बंगला, ई मालातूं, इहो तव्हांजो वॾो भाउ अथव, जेको कब्रिस्तान ताईं बि कोन हलंदो। बंगलो भी हिते, गाॾी भी हिते, ज़मीन भी हिते, मेयूं ढगियूं भी हिते, गाॾियूं भी हिते, किन हलंदियूं कब्रिस्तान ते? ये मेयूं ढगियूं हलंदियूं, ये गाॾियूं। हाणे असांजो दोस्तो मीरपुर ख़ास में अॻे हफ़्ते में मरी वियो, करोड़पति अरबपति हो। मदरसन खे बि ॾाढो ख़ैर ख़ैरात ॾिनो। तव्हां मीरपुर ख़ास वारनि खां पुछा करे ॾिसो, उनजे बंगले में तक़रीबन 8-10 गाॾियूं किरोड़नि जूं बीठियूं, पर पछाड़ी में जंहिंमहिल उनजो लाश घर खां ॿाहिरि कढियऊं, जनाज़ो पढ़ियऊं, जनाज़े खां बाद उनजो लाश मज़दा में रखी करे कब्रिस्तान ते, मज़दा जंहिंमें तव्हां ढगियूं पीढ़ीअ ते खणी वेंदा हो, उन मज़दा में उन अरबपति रईस जो लाश रखी कब्रिस्तान गाॾियूं ते बीठी। V8 गाॾियूं, लंक्रोज़, पराडो, सचो नबी से सच फरमायो, तव्हांजो वॾो भाउ अथव, जेको कब्रिस्तान ताईं बि कोन हलंदो। वध में वधे ने माल मिल्कियत मां तव्हांजे कफन जो इंतज़ाम कंदा, गुस्ल जो इंतज़ाम कंदा, खुशबू जो इंतज़ाम कंदा। किथे किथे त असांजा सदोरा पुट पंहिंजे पीउ जे लाइ कफन बि ओधर ते वठी ईंदा। आहे या न?
फसुल लहे त पोइ कफन जा पैसा ॾींदासीं। फरमायो तव्हांजो वॾो भाउ अथव। ॿियो नंबर भाउ मुंहिंजे नबी फरमायो तव्हांजो आल अयाल अथव। यत्तबिउल मय्यित सलासतु अशिया। पाण फरमाए इंसान जॾहिं मरंदो आहे त टे शयूं पोयां लॻंदियूं आहिनि। यत्तबिउ आलुहु व मालुहु व अमलुहु। आल भी पोयां लॻंदो, माल भी पोयां लॻंदो, अमल भी पोयां लॻंदो। फयरजिउ इस्नान। मुंहिंजे नबी फरमायो ॿ शयूं बेवफा थी वेंदियूं। माल भी बेवफा, आल अयाल भी बेवफा। घरवारी भी घर में मोकिलाईंदी, अम्मा भी घर में मोकिलाईंदी, न्याणी भी घर में मोकिलाईंदी, मासी नानी भी घर में मोकिलाईंदी। बाक़ी पुट हलंदा, पोटा हलंदा, भाइर भाटिया हलंदा, दोस्त बाब हलंदा, खुलो ॾेई कब्रिस्तान ते पहुचाईंदा। पछाड़ी में उहे भाइर भाटिया पुट पोटा भी बेवफा थी मोटी ईंदा। फयरजिउ इस्नान। ॿई शयूं बेवफा। नबी से फरमायो ॿियो भाउ इहो तव्हांजो आल अयाल आहे, जेके कब्रिस्तान ताईं हलंदा पर उतां उहे भी मोकिलाईंदा। वयबका वाहिद। मुंहिंजे नबी फरमायो हिकिड़ो तव्हांजो नंढड़ो भाउ नेक अमल अथव, जैसा ताती तव्हां असां हेॾी था कयूं जो निमाज़ जो टाइम थो थिए त होटल ते वेठा आहियूं, निमाज़ जो टाइम थो थिए त कुकड़नि जी मेल ते बीठा आहियूं, निमाज़ जो टाइम थो थिए त कुतनि जी रिछ जी बछ पिया था ॾिसूं, निमाज़ जो टाइम थो थिए त मोबाइल ते रांदि पिया था खेॾूं। ताती असां पंहिंजे नंढड़े भाउ नेक अमल जी हेॾी था कयूं। पर मुंहिंजे नबी फरमायो नेक अमल कब्र में भी तव्हां सां गॾु हूंदो, महशर जे मैदान में भी तव्हांजो बाह बेली हूंदो, पुलसरात जे वक़्त में भी तव्हां सां कुल्लो कुल्ले सां मिलाए करे हलंदो। मुंहिंजे नबी फरमायो जेसि ताईं जन्नत में न पहुचंदो तेसि ताईं इहो नंढड़ो भाउ इहो नेक अमल तव्हांजो साथ कोन छॾींदो।